अस्सलाम वालेकुम दोस्तों। ख़लीफ़ो नबी बख्श ख़ान क़ासिम जो हिकिड़ो बैत आहे, सॼणनि जे नाम थो करियां। ढोलो नरवर सेरिये मारू पास थरे, कासिम थर बाबड़ा आरहड़ प्यास मरे, गोरी जोए बाटड़ी तू ढोला आ घरे। हाणे में लफ़्ज़नि जी ॾुखियल लफ़्ज़नि जी माना ढोलो महबूब, प्री, जानी या घोट, नरवर माना राजा, सेरी सेरिये जेको लफ़्ज़ आहे सो वरी जॾहिं उनजी वज़ाहत कंदुसि त पोइ तव्हांखे मालूम थी वेंदो। पर इहो थर जे हिकिड़े इलाइक़े जो कंहिं वक़्त में नालो हो, उमरकोट जे परे भर में। ऐं बाबड़ा ही लफ़्ज़ जेको सो थर ॿाॾीअ पक्षी लाइ चयलु आहे, जेको मींहं जे मुंद में कंदो आहे दाहूं त ॻोल्हंदो आहे त माण्हू चवंदा त मींहुं अचे थो। हिकिड़ो थींदो आहे भई इहो त हाणे इहो जेको बाबड़ा जो आको आहे इहो बि इन जो पक्ष जो नालो आहे। ऐं आरहड़ गाह जो नालो बि आहे। ऐं ही गर्मीअ जी जेका मौसम जंहिंमें वसकारो थींदो आहे उनखे बि आरहड़ चइबो आहे। ऐं लफ़्ज़ बाटड़ी इहो वाट खे बि चइबो आहे। हूं जोआ थारी बाटड़ली इहो माई भाॻी जो हिकिड़ो गीत आहे। सो इहो बाटड़ियूं माना वाटूं ॾिसण, राहूं तकण, जोइण माना न्यार, ही ढाकी ॿोली आहे लफ़्ज़। साईं मुंहिंजा ही बैत ढाकी ॿोली जो आहे ऐं सिंध जे मशहूरु लोक कहाणी ढोल मारू मां वरितलु आहे, जंहिंजो तालुक़ु थर जे इलाइक़नि सां आहे। हिन दास्तान जा मरकज़ी किरदार ढोलो नरवर ऐं मारल नाले हिकु औरत आहे, जंहिंखे ढोल मारी जो दास्तान जेको आहे मशहूरु आहे। मारी बि चवनि, मारल बि चवनि। हीउ किसो 11वीं सदी ईस्वी जो शुरूआत वारो दौर जो आहे, जेको उमर मारी जे किसे खां अॻु में सुमरा दौर जे पहिरीं हाकिम हमीर सुमरे जे दौर जो आहे। ढोलो नरवर 11वीं सदी ईस्वी में नारे पट जे विच वारे हिसे ढट जो हाकिम हो, जंहिंखे उन वक़्तु उनखे इन इलाइक़े खे सेरी चयो वेंदो हो। मथियों बैत उन दास्तान जो आहे जेको सिंध जे मशहूरु शाइर ख़लीफ़े नबी बख्श ख़ान क़ासिम जो आहे। ऐं हिन बैत जी जेको बैत आहे सो आहे त ढोलो नरवर सेरिये मारू पास थरे, कासिम थर बाबड़ा आरहड़ प्यास मरे, गोरी जोए बाटड़ी तू ढोला आ घरे। माना त ढोलो नरवर सेरिये जे इलाइक़े में मौजूदु आहे ऐं हीअ वीचारी मारू सा थर में पई लुछे पंहिंजे ढोले लाइ। ऐं कासिम माना ख़लीफ़ो कासिम जेको नबी बख्श ख़ान क़ासिम, ऐं कासिम हींअर आरहड़ यानी सख़्तु लुक ऐं लूह जे मौसम में थर जा ॿाॿिया पखी बि उञ में पहा पिया थियनि। हाणे त हीअ गोरी मुंद मारू तुंहिंजूं वाटूं पई ॾिसे ऐं
ऐं मुंहिंजा ढोला नव हाणे तूं ओटी आहे मूं वटि अचु। हिन कहाणी जा ॿिया बैत बि लतीफ़ साईं जे रिसालनि या गंज में आहिनि बि सही, ढोल मारूअ जे दास्तान में, पर घणनि मौक़नि इन जी राय इहा आहे त इहे लतीफ़ साईं जा बैत न आहिनि। ऐं हिकिड़ो बैत आहे त उत्तर देसां आवणिया ॾखण सावणिया, ढोलो नरवर सेरियें धन बकरड़ियां, पुछे कूंजणिया पुछो कूंजणिया त कूण हींयारे जड़ियो। माना त उत्तर तरफ़ खां खेवणियूं चमकियूं आहिनि ऐं ॾखण ताईं सावण जा मींहं अची किरिया आहिनि, वठा आहे ऐं ढोलो नरवर त अञा न आयो, अलाए किन जे बकरियुनि में आहे। भलाई करे हिननि कूंजड़ियुनि खां पुछो त केरु अची मुंहिंजे हीअं जड़ियो आहे। हिकु दास्तान मूजिबि या रिवायत मूजिबि ढोले नरवर जो पीउ उनड़ राय ऐं मारल जो पीउ पोंगल राय ॿई थर जे इलाइक़नि जा हाकम हुआ, पाण में दोस्त हुआ। हिननि ढोले मारल जो संग उन वक़्तु करे छॾियो जॾहिं इहे ॿई पंहिंजे मायरनि जे पेट में हुआ। माना हिन ढोले नरवर ऐं पुंगल राय, उनड़ राय ऐं पुंगल राय जेके ॿई हाकम हुआ, उन्हनि जा दोस्ती हुई। उन्हनि हिकिड़े वण हेठां भई इहो फ़ैसिलो करे छॾियो, ज़बान ॾेई छॾी त जेकॾहिं धीउ पुटु कंहिंखे बि धीअ थिए या पुटु थिए, पर उन्हनि खे पाण में उन्हनि खे परणाए वेंदो। इहो संग असां उन महिल ते उन्हनि करे छॾियो। ऐं पोइ ईअं थियो इन फ़ैसिले जी जेका आहे सा हिकु भान, थर जे भान बि हिकिड़ो दोहो उन्हनि जे फ़ैसिले जी तस्दीक थो करे। उनड़ पुंगड़ आरोड़िया पारस पीपर हेठि जॾका संगपण थापिया जॾ ढोला मारू पेठ। ऐं अञा ढोलो ऐं मारी उनजे अमड़ जे पेटनि में हुआ त उनड़ ऐं पिंगर उन्हनि जो संग करे छॾियो, उन्हनि जे लाइ ज़बान करे छॾी। पोइ पुंगल राय खे हमीर सूमरे उमरकोट ते कब्ज़ो करण खां पोइ थर मां लोढी कढियो ऐं हू जैसलमेर हली वियो ऐं उते वञा पुंगलगढ़ नाले सां हिकिड़ो नओं किलो कोट अॾायो, जंहिंजा खंडर अञा बि उते मौजूदु आहिनि। जॾहिं मारल जवान थी त उनजो संग जी उनखे ख़बर पई त असांजो संग अॻे थियल आहे। पोइ हुननि भटनि भाननि जे ज़रिए पैगाम करे ऐं नरवर ऐं मारल जी शादी कराई ऐं हू खीर खंड थी पंहिंजी हयाती गुज़ारण लॻा। जय सिंध।